सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ वकील ख़ालिद अनवर सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत सखर, गुड्डू ऐं कोठड़ी बैराज में पाणी खोट बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध अंदरि पाणी जी खोट ऐं पाणी चोरी बाबति दाख़िल करायल दरख़्वास्त में इर्सा, आबी वसीलनि वारी वज़ारत ऐं सेक्रेटरी ज़राअत खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्तगुज़ार एडवोकेट ख़ालिद अनवर अदालत खे ॿुधायो त सॼी सिंध में पाणी जी खोट आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न पियो ॾिनो वञे। सिंध में पीअण ऐं ज़राअत लाइ पाणी न हुजण करे जानवर भी मरी रहिया आहिनि। इर्सा उन मसइले खां चङी रीत वाक़िफ़ आहे, पर पाणी अञा बंद आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवण हो त सूबे में पाणी जी खोट सबबि लखे माण्हू मुतासिर ऐं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। इर्सा खे घुर्जे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾे। पाणी चोरी ऐं ताक़त जे ग़लत इस्तेमाल जी अदालती इंक्वायरी कराई वञे। अदालत सखर, गुड्डू ऐं कोठड़ी बैराज में पाणी खोट बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 23 मई ताईं मुलतवी करे छॾी।